जी नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान होस्ट नवीद खोड़ो द प्रोग्राम डेली शो में फोर न्यूज़ पाकिस्तान तव्हां ॾिसी रहिया आहियो। अॼु असां सां सिंध धरतीअ जो उहो महिमान आहे, उहो गेस्ट आहे जंहिं सिंध लाइ वॾी ख़िदमत कई आहे। यकीनन तव्हां सम्झी विया हूंदो, सिंधी खाधनि खे पंहिंजे कराची शहर में उन्हनि खे उजागर कयो, जेकी सिंध जी सकाफ़त आहे असांजी। असां सां अॼु गॾु आहे गेस्ट चीफ AR जमाली साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। नवीद ख़्याल आहे, ख़ुशि आहियो, ख़रीस आहियो, ठीकु आहे तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं लख एहसान। तव्हां ॿुधायो सर? मां बिल्कुलु तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां फोर न्यूज़ जो, जीअं तव्हां मूंखे लाइ वरितो आहे पंहिंजे प्रोग्राम में। वॾी महिरबानी तव्हांजी। न को मसइलो ई न आहे सर, यार तव्हांजी महिरबानी, एॾो कीमती टाइम कढी असांखे तव्हां जॉइन कयो, तव्हांजी बि वॾी महिरबानी आहे। अच्छा सर, तव्हां इहो त ॿुधायो, तव्हां एॾा चीफ AR जमाली साहब, तव्हां जेॾी महिल असांजी इज़त कई अरब पाक कराची जहिड़े शहर में तव्हां पंहिंजो पाण खे मञे रहिया आहियो, इहो शौक़ु कॾहिं कीअं पैदा थियो तव्हांखे माना अहिड़े माना फील्ड में अचण? मूंखे तक़रीबन कराची त पंहिंजो सिंध जी दिलि आहे, दारुल इख़्लाक़ हुआ सिंध जो, त हिन में तक़रीबन मूंखे 88 में हिन फील्ड में आयुसि। 88 में मूं हिकिड़ो 5 स्टार होटल मां जॉइन कयो। उन खां पोइ सिलसिलो हलंदो रहियो। पोइ मुल्क खां ॿाहिरि बि काफ़ी हुते अफ़सर बि कमु कयो, ॿाहिरि मुल्क में बि कमु कयो, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते कमु कयो। और मीडिया ते अचण थियो, मूंखे त अलहमदुलिल्लाह दुनिया जा खाधा खाइण ईंदा आहिनि तक़रीबन काफ़ी मुल्कनि जा। हा, पोइ हिकिड़ो मूं प्रोग्राम स्टार्ट कयो पाकिस्तान टेलीविज़न ते, सिंध जो सवाद। सही, सिंध जे सवाद प्रोग्राम खां पोइ मूंखे डिफरेंट चैनल ते वरी प्रोग्राम मिलिया सिंधी खाधनि जे हवाले सां। पोइ हिकिड़ी छाप लॻी मुंहिंजे मथां सिंधी खाधनि जो शेफ आई। सुठी ॻाल्हि हुई, थियण बि घुरिजे, मूंखे शौक़ु बि हुयो त असांजा खाधा जेके आहिनि, असांजो कल्चर रिच कल्चर आहे, असांखे इहे कमु करणु घुरिजनि। अच्छा, तव्हां एॾा कामयाब बि थी वियो, महिनत कश माण्हू आहे, तव्हां ॾिसंदा एॾा सोशल एक्टिविटीज़ रहंदा आहियो, मुख़्तलिफ़ चैनल ते तव्हां लाइव डेली खाधा मुख़्तलिफ़ चैनल ते तव्हां ॾिसंदा आहियो। तव्हां इन कामयाबी जो राज़ छा आहे सर? महिनत 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 माण्हू करे, जेका बि फील्ड माण्हू वठे थो उनखे माण्हू कंप्लीटली वठे, छो जो उन फील्ड माण्हू तॾहिं कामयाबु थींदो। अगरि माण्हू हेॾा होॾा कंदो त पोइ कामयाबु न ईंदो आहे। और मुंहिंजी इहा कोशिशि, मां अगरि मां शेफ थियणु थो चाहियां त पोइ मूं फील्ड खे पंहिंजो जेको जारी रखे। अच्छा, तव्हांजो उस्ताद सर केरु? उस्ताद से डिफरेंट आहिनि, असांजी हीअ फील्ड कान दुनिया वॾी आहिनि, काफ़ी चाइनीज़ में अलॻि हूंदा आहिनि, हॉट किचन, कोल्ड किचन, पाकिस्तानी, इटालियन, हर तरह जा हूंदा आहिनि। तव्हांजो मेन फर्स्ट जेको तव्हां जंहिं करे चई सघो था माना स्टार्ट वठो, उहो मुंहिंजो हिकिड़ो उस्ताद हिते कोन आहे, लंडन में आहे हुते। हा, उहो लंडन में काफ़ी अर्से खां 15 साल खां जेको थी विया, उन खां मूंखे सेखारियो। मूंखे चयो सिंधी माण्हू जेके तव्हां हिन फील्ड खां त लहराए थो था, आऊं तोखे सेखारींदुसि। सामरीन खे, पंहिंजे परस्तारनि खे तव्हां ॿुधाइण पसंदि कंदो त अव्हांजो जनम कॾहिं कहिड़े शहर में थियो? मुंहिंजो जनम जेको आहे नवाबशाह में, असांजो ॻोठु आहे नंढड़ो तालको सकण ज़िलो नवाबशाह। सही, ॻोठु आहे असांजो मेव जमाली, तक़रीबन उते मुंहिंजी पैदाइश थी। पोइ हुन खां पोइ हलियसि कराची, तक़रीबन 16-17 सालनि जी एज जी मुंहिंजी मां हलियसि कराची। सही सही। तालीम बि तव्हां उतो ई हासिल कई या कराची में अची करे? कुझु हुते कई, कुझु वरी हिते शुरू कई, जॉब बि हलंदी रही, गॾो गॾु तालीम बि हलंदी रही। तव्हांजी भला क्वालिफिकेशन केतिरी आहे, ग्रेजुएशन या यूनिवर्सिटी कहिड़ी खां कई? न, बिल्कुलु न, ग्रेजुएशन न कई। असां एतिरो हुयो कोन, असांजे लाइ जेका होटल लाइन में ड्यूटी कंहिं महिल डिस्टर्ब आहे, उन टाइम में कराची हालात बि ॾाढा ख़राबु हुया, तालीम बि डिस्टर्ब थी वई मुंहिंजी। सही सर, सही। अच्छा, तव्हांजो शौक़ु भला फील्ड कीअं माना पैदा थियो, कंहिंखे ॾिसी मुतासिर थियो तव्हां? इन टाइम में मुंहिंजे ख़ानदान या मुंहिंजी कंहिं फैमिली में कॾहिं बि उन शब्द में कॾहिं बि न आया, छो जो असांजी फैमिली बैकग्राउंड हो त आहिनि ज़मीदार सभु। सही सही। पोइ
जॾहिं माण्हू हिकिड़ो घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे त पोइ कुझु न कुझु जिदोजहद कयां पाण खे कामयाबी जे लाइ। बसि ईअं हिकिड़ी मूंखे कंहिं 5 स्टार होटल में जॉब मिली वई, हुन जॉब जी तलाश में हुअसि। पोइ जॾहिं मूंखे जॉब मिली वई त पोइ मुंहिंजो हीअ फील्ड जेका आहे जो होटल जेका मैनेजमेंट आहे हुनमें काफ़ी सारी शयूं आहिनि। अच्छा सर, तव्हांखे भला कराची में मेंटेन कीअं कयो? 88 खां आहियो त तकलीफ़ूं कहिड़ियूं माना रस्तियूं ॾाढी जिदोजहद कराची जा ॿुधायां थो, ॾाढो टफ टाइम हो कराची में, रहणु ॾाढो मुश्किल हो। उन टाइम में सिलेक्शन जी ॻाल्हि बि माण्हू हिक ॿिए खां कतराईंदा हुआ, उहो मुश्किल टाइम हुयो। पर असां स्कूल छॾीसीं, अलहमदिल्ला रहियासीं हिते, शादी कई, सपोर्ट वग़ैरह कयईं, साथ ॾिनो स्टार्ट में ज़रूरु माण्हू मुंहिंजो भाउ हिते रहंदो जो मुंहिंजी सपोर्ट कई, उन मूंखे करायो, उन सां गॾु मां रहियुसि। उन खां पोइ भाउ काफ़ी गॾु रहियोसीं, हलियुसि ॿाहिरि दुबई, हलियो सिंगापुर, मोटिया। सिंधी चैनल स्टार्ट कया नवां सिंधी चैनल ते मां कुकिंग प्रोग्राम हलिया पिए। तव्हां त असांजे सिंधी जो शान आहियो, सिंधी लैंग्वेज चैनलनि जे हवाले सां त वॾी ॻाल्हि आहे त नो डाउट हिन में तव्हांजा हज़ारे लखें त परस्तार आहिनि ई आहिनि जो हेॾो कमु हेॾी महिनत कश माण्हू आहियो। तव्हां केॾा परस्तार आहियो सर? असां जेके सीनियर आहिनि सभई असांजा मोस्टली सभु असांजा सुठा सिंगर हुजनि, जेके सुठो कमु वर्क हार्ड वर्क जेके हूंदा आहिनि, महिनत कंदा तव्हां सिंधी खाली हवाले न कंदा, तव्हां परस्तार हुजो, फैन हुजो। काफ़ी सारा आहिनि असांजी मीडिया में ठहियल आहे, मीडिया में काफ़ी सारा मुंहिंजी हिन कोशिश की त डेली शो फोन न्यूज़ पाकिस्तान CEO साहब शाहरुख साहब जी इनखे कीअं पिया ॾिसो? बहितरीन, तव्हां ॾाढो सुठो कमु पिया कयो, तव्हांखे जस हुजे तव्हां बहितरीन कमु पिया कयो, ऐं यही कमु तव्हां पंहिंजो जारी रखो। अलाह ताला तव्हांखे कामयाबु थींदो आहे, वधीक तव्हांजे चैनल जेको आहे अलाह ताला हलाए। अच्छा, जमाली साहब चीफ साहब, कोई अहिड़ी असरत माना जंहिंजे लाइ अॼु बि तव्हां परेशान हुजो ऐं पूरा हलाइण लाइ कोशिशि कंदा पिया हुजो, अहिड़ी का आहे? अहिड़ियूं तमन्नाऊं दिलि में कई इंसान जो आहिनि, कॾहिं ख़तमु थियण न आहिनि। पोइ बसि इंसान सुठो सोचे, तव्हांजी न रही आहे त माना परेशानी कान आहे। ॾिसो दुनिया में आहिनि, कई अप डाउन थींदो रहंदो आहे, हींअर ॾिसो दुनिया में कहिड़ा हालात लॻा पिया आहिनि। नो डाउट इन करे त असांजी फोन कॉल ज़रिए इंटरव्यू हर माण्हू तकलीफ़ में हींअर परेशान में अलाह ताला या वबा ख़तमु करे मुल्क मां। आमीन आमीन, इंशाअल्लाह जल्दी। ज़िंदगी जेको अहिड़ो वाक़ियो जमाली साहब जो तव्हांजे अखियुनि खे आलो कंदो हुजे, ॾुखियो वाकई मुंहिंजे लाइ सभ खां वधीक ॾुखियो वक़्तु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत हुई। उहा वॾी असांजी मुल्क खां ॿाहिरि हुते आऊं त छा, पर जेके बि ॿार मुल्क में ॿार माण्हू ॾिसंदा उहो ई रहंदा हुन टाइम ते। सही बिल्कुलु आहे, सॼी दुनिया ॾुखो आहे हुनखे सदमो पियो। ज़िंदगी में कॾहिं कंहिंसां मोहबत कई यार जमाली साहब? यार मोहबत जेको माण्हू आऊं चवंदो जेको माण्हू मोहबत में टोकरा पवंदी आहे। हा बिल्कुलु सही। मोहबत जंहिंजे दिलि में मोहबत न आहे न, वो इंसान कहिड़ो आहे? पोइ इंसान सां मोहबत मतिलबु इंसान ई करे सघे थो न। सही बिल्कुलु, इंसान बि जानवर मोहबत आहे, अनमोल शइ आहे न। अच्छा, मोहबत अॼु जेके पहिरीं जेके कीअं पिया ॾिसो अॼुकल्ह जेका हले पई ऐं पहिरीं जेकी हूंदी पुराणे सदियुनि खां वठी दौर खां? पुराणे सदियुनि जी ॻाल्हि असांखे एतिरी ख़बर न आहे, माना पोइते वञे कुझु साल सालनि में ऐं अॼु जेका हले पई को फ़र्क़ु तव्हांखे ॾिसण में अचे पियो? अॼु हीअ दुनिया आहे फास्ट, हर माण्हू शॉर्टकट में हले थो। अॼुकल्ह सिस्टम इलाही अची विया आहिनि, हुन टाइम में सिस्टम न हूंदा। हींअर त हर सिस्टम मौजूदु आहे, पर अॼु वारी जेका मोहबत आहे इहा मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु लालच वारी मोहबत आहे। जी अॻे लालच न हूंदी, अॻे मतिलबु मोहबत हूंदी, सची मोहबत हूंदी। अच्छा, तव्हां सियासत में दिलचस्पी रखो पिया? सियासत दिलचस्पी आहे त माण्हू अचु ॾिसो पिया, जेका अॼुकल्ह सियासत आहे ॾिसो पिया। ख़ैर पंहिंजो कोई शौक़ु न आहे सियासत में। अच्छा, तव्हांजो पसंदीदा लीडर कहिड़ो आहे? मुंहिंजी पसंदीदा लीडर ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब।
सही. अच्छा, तव्हां पंहिंजे चीफ एज AR जमाली साहब माना कुकिंग में कंदा आहियो त कहिड़े कहिड़े मुल्कनि में तव्हां वञी चुका आहियो माना चीफ लेवल ते कुकिंग जे हवाले सां? मां घणो त रहियो आहियां, दुबई में रहियो आहियां, बाक़ी मूंखे ॾाढा चांस वग़ैरह मिलिया आहिनि. मूंखे लंडन में चांस मिलिया, मां हुते न वियुसि. मूंखे अमेरिका जे अलावा कैफे सिंध जेको आहे मुंहिंजो तव्हां ॿुधो बिल्कुलु बिल्कुलु नो डाउट सर. मां पाण कैफे सिंध इहे हालात ख़राब थी वेंदा आहिनि. प्रोग्राम मुंहिंजी टीम ऐं फोर्निस पाकिस्तान जे तव्हां कराची जहिड़े शहर में अहिड़ो वॾो बुनियादु रखियो आहे. इहो त तव्हांखे सलाम था. शुकुर तव्हांजा. इहो किथे मूंखे न गॾो गॾु साईं सरदार शाह खे बि तव्हां ॾेई सघो था. हुनजी बि मूंसां काफ़ी हेल्प रही कम में. अच्छा, सही सही. अच्छा, पोइ आर्टिस्ट कुझु माना आहिनि. सरदार साहिब असांजो सकाफ़त जो मिनिस्टर बि आहे त माना आर्टिस्टनि जे लाइ तव्हांजी छा चवणु चाहींदो, मौक़ो ॾींदो त हेल्प कई आहे न के माण्हू चवनि था कुझु मिले न 2-3 महीननि खां राशन या काफ़ी बिल्कुलु मिलणु घुरिजे. सकाफ़त कोई मिनिस्ट्री आहे खातो आहे काफ़ी हेल्प कई बि आहे. काफ़ी आर्टिस्ट सिंधी आर्टिस्ट वीचारो बिल्कुलु तव्हांखे वारा चैनल ते कमु आहे कोन. वीचारा सभु वेठा आहिनि घर में रही हूंदो आहे पर हाणे त सफ़ा कोन्हे कमु. पोइ इंसान कुझु चेंज करे सघे न कुझु करे सघे थो. सकाफ़त काफ़ी जेका मुंहिंजे में काफ़ी हेल्प कई बि आहे. अॻिते बि इनशाला कंदो, उमेद आहे असांखे. कई अथऊं माना तव्हां चओ पिया तव्हांजे त हेल्प कई आहे ज़रूरु त ॿियनि जी तव्हांजी त रब सां इज़त कई आहे सर. हे ग़रीब फनकार जिन जे घर में अटो न आहे, लाड़काणो हुजे या अंदरून सिंध कहिड़ो बि शहर हुजे त माना उहे त ॾाढा परेशान आहिनि हुते. मुंहिंजे ख़्याल में सभिनी जी जेके फनकार आहिनि सभिनी हेल्प कई हुई आहे. मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे तरफ़ सां मां पाण फनकार वेलफेयर ट्रस्ट जो मेंबर बि आहियां. सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट. अच्छा, तव्हांखे फील्ड माना जे हवाले सां फीडबैक कहिड़ो सुठो मिलियो, मुल्क कहिड़े खां मिलियो तव्हांजे वर्क जे? मुंहिंजे जेको कैफे सिंध स्टार्ट कयो मूंखे हिन में अॼु त मुंहिंजो नालो थियो मूंखे मिलियो आहे. जे करे पाण यकीन कयो त हर दुनिया मां कहिड़ो मुल्क खाली न आहे जंहिंमां मूंखे फोन न आया हुजनि. मां सिंध में कराची जहिड़े शहर में कमु करे रहिया आहियूं. दुनिया जा होटल आहिनि. असांजो इहो सोचींदो असांजी सिंध जो दारुल ख़िलाफ़ कराची आहे त हुन में असांजा खाधा चवंदा आहिनि हिते. त माण्हू पलो किथे खाए, बुसरी किथे खाए, अगरि मच्छी कुरड़ो कोन्हे. हिकिड़ो सुठी शख़्सियत आहे तव्हांजी ॻाल्हि खे कटियां पियो मां. हमीद भुट्टो साहिबु उहो फनकारनि जे लाइ तारीफ़ हूंदी आहे हुनजी, तव्हांजो हुन लाइ छा आहे कमेंट्स पास था कयो? हमीद भुट्टो साहिबु काफ़ी कोशिशि करे पियो. जिथे बि फनकार वेंदा आहिनि उनखे जिते तकलीफ़ हूंदी आहे, किथे बीमारी सत करे पुॼंदो आहे पाण फिज़िकली पुॼंदो आहे. लाड़काणो जे कहिड़े बि शहर मां वेंदो आहे. इहो वॾो कमु थो करे. माशाल्लाह अल्लाह ताला खे कामयाबु करे वधीक सुठो कमु थो करे. अच्छा, के जाली अकाउंट्स बि ठही वियूं आहिनि न तंदीम नयूं नयूं ठहनि थियूं इन्हनि शयुनि जी मूंखे न आहे ख़बर. तव्हांखे ॿुधायां त ॿिनि जे बारे में हर को माण्हू पंहिंजी तरफ़ लॻो पियो आहे कंहिं चकर में. पर असां हमीद भुट्टे साहिब सां काफ़ी पुराणे ग्रुप में असीं गॾु आहियूं. ठीकु, वॾी महिरबानी सर असांखे जॉइन करण जे लाइ. तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो सामरीन खे, पंहिंजे परस्तारनि खे लास्ट में? इहो जेको हींअर वबा हले पई बसि अलाह ताला खां दुआ कयूं त जल्दी ख़तमु थिए. हर को माण्हू पंहिंजी रोज़ी तलाश में निकिरे, पंहिंजे रिस्क लाइ निकिरे, पंहिंजे बचनि जे लाइ हाल ज़रूरी कमाए. बसि वॾी महिरबानी AR जमाली साहिब चीफ. तव्हां पंहिंजे फोन न्यूज़ खे टाइम ॾिनो ऐं मूंखे टाइम ॾिनो. लख कुर्ब. ओके, थैंक्स अ लॉट.